नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक मोरो टूल प्लाज़ा हमले जी सिंध जे सुरीले रागी साजिद अली साजिद सां बदतमीज़ी गाॾीअ खे नुक़सान। सिंध जे मशहूर सुरीले रागी साजिद अली साजिद सां मोरो टूल प्लाज़ा जे अमले टैक्स रसीद वठण बावजूद संदसि गाॾीअ खे लकड़ हणी नुक़सान पहुचायो। उन सिलसिले में सोशल मीडिया ते बयान जारी कंदे साजिद अली साजिद जो चवण हो त मां पंहिंजे ॿिनि पुटनि सां मोरो आयल हुयसि। टूल प्लाज़ा अॻियां पेट्रोल पंप तां गाॾीअ में तेल विझण लाइ आयुसि त मूंखे टूल प्लाज़ा जे अमले रोकियो। मूंखे टैक्स ॾिनो। 5 खां 10 मिंटनि में वरी वापसि थियुसि। मूंखे रोकण लाइ टूल जो लकिड़ो हेठि कयो वियो। मूंखे वरितल टैक्स रसीद ॾेखारे उन बावजूद हुननि मुंहिंजी गाॾीअ खे नुक़सान पहुचायो। हुन चयो त मां अमन ऐं शांतीअ वारो फनकार आहियां। 30 रुपया टैक्स ॾियण जो को वॾो मसइलो नाहे, मां उहो अदा बि करे चुकियो आहियां, पर लकिड़ो हेठि करे जेको नुक़सान पहुचायो वियो उन जो अज़ालो कयो वञे।